भेटिया। नानक मन परवास संत संग अंतर प्रभु डीठा। नाम प्रभु का लागा मीठा। सगल समग्री एक सुघट माहे। अनेक रंग नाना दृष्टाए। नवनिधि अमृत प्रभु का नाम। देहि महेश का विश्राम। सुन्न समाध अनहत तह नाद। कहन न जाई अचिरज विस्माद। जिन देखा जिस आप दिखाए। नानक तिस जन सोझी पाए। सो अंतर सो बाहर अनंत। घट घट व्याप रहा भगवंत। धरन माहे आकाश पयाल। सर्वलोक पूरन प्रतिपाल। बन तिन पर्वत है पार ब्रह्म। जैसी आज्ञा तैसा कर्म। पौन पानी में संतर माहे। चार कुंट दहद से समाए। जिस ते भिन्न नहीं कोठाओ। गुरु प्रसाद नानक सुख पाओ। वेद पुराण स्मृत में देख। ससियर सूर्य नक्षत्र मह एक। वाणी प्रभु की सबको बोले। आप डोल न कबहू डोले। सर्व कला कर खेले खेल। मोल न पाइये गुण मोल। सर्व जोत में जाकी जोत। धार रहो स्वामी उत्पोत। गुरु प्रसाद भरम का नाश। नानक तिन में विसास। संत जना का पेखन सब ब्रह्म। संत जना के हृदय सब धर्म। संत जना सुने शुभ वचन। सर्वव्यापी राम संग रचन। जिन जाता तिसकी एह रहत। सत बचन साधु सब कहत। जो होए सोई सुख माने। करन करावन हर प्रभु जाने। अंतर बसे बाहर भी ओही। नानक दर्शन देख सब मोही। आपे सत्य किया सब सत्य। तिस प्रवृत्ति सगली उत्पत। जिस भाव में ता करे विस्तार। तिस भावे ता एक ओंकार। अनेक कला लखी न जा। वे तिस लय मिलाए। कवन निकट कवन कहिए दूर। आपे आप भरपूर। अंतर्गत जिस आप जनाए। नानक तिस जन आप बुझाए। सर्वभूत आप वर्तारा। सर्व नैन आप पेखन हारा। सगल समग्री जाका तना। आपन जस आप ही सुना। पावन जान एक खेल बनाया। आज्ञाकारी कीनी माया। सबके मध्य अलिपत रहे। जो किश कहना सो आपे कहे। आज्ञा आवे आज्ञा जाए। नानक जा भवित लय समाए। जिसते हो इस नाही बुरा। और कहूँ किने कछु करा। आप भला कर तो ततनी की। आपे जाने अपने जी की। आप साच धारी सब साच। ओत पोत आपन संग राच। ताकि गत मित कही न जाए। दूसर होए त सोझी पाए। जिसका की परवान। गुरु प्रसाद नानक कयु जान। जो जाने तिस सदा सुख हो। आप मिलाए लय प्रभु सोए। ओह धनवंत कुलवंत पतिवंत। जीवन मुक्त जिस हृदय भगवंत। धन 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 जन आया। जिस प्रसाद सब जगत तराया। जन आवन का एह सुआओ। जन के संग चित आवे नाओ। आप मुकत मुकत करे संसार। नानक तिजन को सदा नमस्कार। पूरा प्रभु आराधिया। पूरा जा का नाम।
नानक पूरा पाया पूरे के गुण गाओ पूरे गुर का सुन उपदेश पार ब्रह्म ने कट कर पेख सास सास सिमरहु गोबिंद मन अंतर की उतरे चिंद आस अनित त्यागों तरंग संत जना की दुर्मन मंग आप छोड़ बेनती करहूँ साध संग अगन सागर तरहूँ हरिधन के भर ले नानक गुर पूरे नमस्कार हेम कुशल सहज आनंद साध संग भज परमानंद नरक निवारे उधारों जियो गुण गोविंद अमृत रस पिय चित चित वहु नारायण एक रूप जाके रंग अनेक गोपाल दामोदर दीन दयाल सुख भंजन पूरन कृपाल सिमर सिमर नाम बारंबार नानक जी काई है आधार उत्तम सलोक साध के बचन अमूल्य लाल एहो रतन सुनत कमावत होत उधार आप तरे लोक निस्तार सफल जीवन सफलता का संग जाके मन लागा हरि रंग जय जय शब्द अनाहद वाजे सुन सुन अनद करे प्रभु गाजे प्रगति गोपाल महंत के माथे नानक उदरे तिनके साथे शरण जोग सुन सरनी आए कर कृपा प्रभु आप मिलाए मिट गए बैर भय सब रेन अमृत पद संग लेन सुप्रसन्न भय गुरुदेव पूरन होए सेवक की सेवा आल जंजाल विकारते रहते राम नाम सुन रसना कहते कर प्रसाद दया प्रभु धारी नानक ने वही खेप हमारी प्रभु की उस्तत करो संत मीत सावधान एकागर चीत सुख मन सहज गोविंद गुण नाम जिस मन बसे सो हो निधान सर्व इच्छा ताकि पूरन होए प्रधान पुरख प्रगट सब लोए सब ते ऊंच पाए अस्थान बहुर न होवे आवन जान हरिधन खाट चले जन सोए नानक सहि प्राप्त होए खेम शांति रिध नव निधि बुध ज्ञान सरब तसिद विद्या तप जोग प्रभ ध्यान ज्ञान श्रेष्ठ उत्तम स्नान चार पदार्थ कमल प्रगास सबके मद सगल ते उदास सुंदर चला बेता समदर्शी एक सृष्टिता ये फल तिस जन्म के मुख भरे गुरु नानक नाम बचन मन सुने ए हो निधान जपे मन कोए सब जुग में ताकी गत होए गुण गोविंद नाम धुन बाणी सिमरत शास्त्र वेद वखाणी सगल मतांत केवल हरि नाम गोविंद भगत के मन विश्राम कोट अपराध साध संग मेटे संत कृपा ते जमते छूटे जाके मस्तक करम प्रभ पाए साध शरण नानक ते आए जिस मन बसे सुने लाए प्रीत जिस जन आवे हरि प्रभु चीत जन्म मरण का दुख निवारे दुर्लभ देह तत्काल उधारे निर्मल शोभामृतता की बानी एक नाम मन माहि समानी दुख रोग बिन से भय भरम साध नाम निर्मलता के कर्म सब ते उच्चता की शोभा बनी नानक ये गुण नाम सुख मानी सब ते ऊंचता की शोभा बनी नानक ये गुण नाम सुख मानी।
पवन गुरु पाणी पिता माता धरती महत दिवस रात खेले सगल जगत चंगियाइया बुरियाइया वाचे धर्म दूर कर्मी आपो आपनी के निर्णे के दूर जिनी नाम ध्याया गए मस्कत घाल नानक ते मुख उजले तेती छुटे नाल। आप जपाए जपै सो नाम आप गावाए सो हरि गुण गाओ। गुरु गरीब निवाज प्रभु परमात्मा श्री राधा कृष्ण भगवान सर्व सात संगत सुखमनी साहब जो पाठ कयो तव्हांजा अमृत वचन हृदय में वसन। सत्संग कीर्तन भक्ति श्रद्धा विश्वास जो परम लाभ बख्शो। सर्व सात संगत जो तन मन निरोग रहे, शुद्ध प्रेम भक्ति योग रहे, लोक परलोक सुहेलो रहे। कृपा कयो दातार, हे मनुष्य जीवन सफल थे तव्हांजे शरण आयो। माया खो विषयन खो बचाए वठो तृष्णा खो। कृपा कयो दातार, ஞானन जा भला भाग भई कुल सुहेला ऐं ॿारनि खे दीर्घ आयु सुमत विद्या भक्ति जो दान बख्शो। जंहिंजे मन में जेकी अभिलाषा सा अवश्य पूर्ण कयो। सन्नभय दान अहिंसा दान। कृपा कयो सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मां कश्चित् दुख भाग भवेत्। बोल गुरु नानक देव की, श्री वृंदावन बिहारी लाल की। आयो लाल सबई चौ झूले लाल गोपाल दामोदर दीन दयाल दुख भंजन पूरन कृपा। ओम नमो भगवते वासुदेवा। ओम नमो भगवते वासुदेवा। ओम नमो भगवते वासुदेवा। ओम नमो भगवते वासुदेवा। जय श्री कृष्ण 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 जय श्री कृष्ण। नेत्रों पेख दरस सुख होए, मन बिगसे साध चरण धोए। अज जो वचन, भगत जना के मन तन रंग। भगत जना के मन तन रंग। बिरला को पावे संग। बिरला को पावे संग। भक्तन जे मन ऐं तन में सदा सदा भक्ति जो रंग चढ़ियल हूंदो आहे। अहिड़े संतन जो संग कंहिं विरले मनुष्य खे नसीब थींदो आहे। हिकिड़ी भक्ति थींदी आहे तन सां, ऐं जॾहिं श्रद्धा विश्वास वधी वञे, विषयनि विकारनि खां माण्हू दूर थिए, तृष्णा घटिजे, संसार जी इच्छाऊं घटिजंदियूं त उहा ई तन वारी भक्ति मन सां बि आरंभ थी वेंदी आहे। हरे राम हरे राम। ऐं मन जी भक्ति तन जी भक्तिअ खां ॾाढी वॾी आहे। ध्यानु रखिजो। जहिड़ी तरह सां हीअ असांजो शरीर आहे, इहो नज़र थो अचे, इनखे चइबो आहे भौतिक शरीर। लेकिन हिकिड़ो थींदो आहे सूक्ष्म शरीर, जेको मन चित्त बुद्धि हृदय अहंकार भीतर आहे। उहो नज़र न ईंदो आहे, कंहिंखे नज़र न ईंदो आहे, लेकिन उन जे ई हुकुम ते वॾो शरीर हली रहियो आहे, भौतिक शरीर। हे त हर जन्म में कपिड़नि जे समान आहे, नओं नओं मिलंदो आहे, लेकिन भीतर जेको आहे सूक्ष्म शरीर, उहो त हर जन्म में गॾु वेंदो आहे, मन चित्त गॾु वेंदो आहे। ऐं टियों थींदो आहे जेको कारण शरीर, यानी इन्हनि जे द्वारा जेको असांजो सुभाउ ठही वेंदो आहे, उन सुभाउ जो ई नालो कारण शरीर आहे।
त कोई तन सां हिते वेठो आहे, पतो न आहे हुनजो मन काथे लॻल पियो आहे, कहिड़ा वीचार थो करे। ज़बान सां त सुखमनी था पढ़ूं असां, ऐं ॿुद्धीअ सां अलाए काथे पहुची विया आहियूं। पोइ अचण वारे समय जी प्लानिंग था कयूं, हाणे हे करिणो आहे, हो करिणो आहे, हीअं करिणो आहे। त अहिड़ी तरह सां जॾहिं असांजो महत्व वधी वेंदो आहे भॻवान जे भक्तीअ में, या वरी कॾहिं वैराग अची वेंदो आहे कि संसार में केरु रहंदो, 4 ॾींहं रहणो आहे वरी वञिणो आहे, उहो दम करे वठिजे, त पोइ वरी मन बि लॻणु लॻंदो आहे। इन तरह सां उहे विरला महापुरुष आहिनि जेके तन मन सां भॻवान जी भक्ति करे रहिया आहिनि। ॾाढा दुर्लभ आहिनि जेके रंगियल पिया आहिनि मन तन सां भॻवान जे सिफ़तीअ में। हिकु त अहिड़ा महात्मा दुर्लभ, वरी इन्हनि संतनि जो कंहिं विरले माण्हूअ खे संग मिलंदो आहे, इन जो मिलण बि दुर्लभ। तन सां भक्ति करण वारा त तव्हांखे हर शहर में 1000 मिलंदा, लेकिन जेको मन सां जुड़ियो हुजे उहे विरला मिलंदा आहिनि। और ज़रूरी न आहे सभु संत जी भेष में हुजनि, पतो न पवंदो आहे। अद्भुत भॻवान जी लीला आहे। कई जन्म गुज़रिया, तन सां त सभु कंदा आहिनि, थोरो घणो साधन आरती करणु, पाठ करणु, भजन, थोरो घणो सिमरन थियो, थोरो घणो जप तप थियो, विर्त उपवास थियो, शुचि संजम थियो, स्नान थियो, दान थियो, दुनिया कंदी आहे। लेकिन उन सां गॾु मन बि जुड़ी वञे, ॾाढी वॾी ॻाल्हि आहे। मन सां जेको भजन करे, इन करे तन सां जेके हाज़िर रहंदा आहिनि उन्हनि जी भले हिकु बार हाज़िरी न लॻे, पर जेके मन सां हाज़िर रहंदा आहिनि उन्हनि जी हाज़िरी ज़रूरु लॻंदी आहे। तव्हांखे कथा ॿुधाई आहे, 2 भाउर हुआ, हिकिड़ो गणिका वटि पहुची वियो, हिकिड़ो मंदर में पहुची वियो। मंदर वारो सोचे पियो मां जेकर हुते हुजां हा, पंहिंजे भाउ सां गॾु हुते गणिका जो नृत्य ॾिसां, नाच गान ॾिसां हा, हाँ उते गीत हलंदा हूंदा। ऐं जेको वीचारो गणिका वटि पहुतो, हुनजे मन में आत्म गिलानी आई, चए पियो जेकर मां भॻवान जे मंदिर में हुजां हा, ओहो हो मां केॾो नीच नाकारो निकम्मो नालायक पापी आहियां। मुंहिंजो भाउ वीचारो चए पियो मंदिर में हल, मां न वियुमि, गणिका वटि वेही रहियमि, छा थो मिले हिते स्त्रीअ जा हाव भाव रस ऐं गीत संगीत ॾिसी करे। जेकर उते वञा उहा भॻवान जी भक्ति संगीत जी आरती ॿुधां हा, ओहो हो हिन महिल भॻवान जो कीर्तन थींदो हूंदो, हरे राम, हिन महिल प्रसाद बटिजंदो हूंदो, आहा संगत केॾो प्रेम सां गुण गाईंदी आहे, ताड़ियूं वॼाए। हाणे ॿई हिकु साथ निकिता, चओ हरे राम। हो गणिका वारो बि निकितो ऐं मंदिर वारो बि ॿाहिरि निकितो। मंदिर जे ॿाहिरि जेकी ॾाकण हुई, ॿई पहुता, ॿिन्हिनि जो पेर थिरकियो, ॿई किरिया, ॿई गुज़ारिया। यमदूत पकड़िया, मंदिर वारे खे नरक वठण लॻा ऐं गणिका वारे खे भॻवान जे वैकुंठ वठी पिया वञनि। चओ हरे राम, हरे राम। तॾहिं जेको गणिका आंखों ग़लतफ़हमी थी अथव। असां ॿई सगा भाउर आहियूं। मां त पाप कयो आहे, राति जो भॻवान जो भजन छॾे मां गणिका जो नृत्य कयो ॿुधो आहे। सगा भाउर आहियूं, तव्हांखों ग़लतफ़हमी थी अथव, शायदि तव्हां मुंहिंजे भाउ खे वठणु आया हो। हो बि चवणु लॻो मां त मंदिर में हुउमि, मूंखे कीअं था तव्हां नरक वठी वञो। तॾहिं भॻवान जा पार्षद चवणु लॻा, प्रभु जा प्यारा, ग़लती इंसान खां थींदी आहे, भॻवान जे पार्षदनि खां कॾहिं ग़लती न थींदी आहे। चओ हरे कृष्ण, हरे कृष्ण। अरे भाई तूं बरोबरि गणिका वटि वेठो ऐं तन सां, लेकिन तुंहिंजे अखियुनि में नीर भरिजी आयो ऐं तूं रोए पियो, जेकर मां भॻवान जे द्वार हुजां हा, मां कीर्तन कयो हा, तन तुंहिंजो गणिका वटि, मन तुंहिंजो गोपाल वटि, इन करे तोखे वैकुंठ था वठी वञूं। हे हुयो गोपाल वटि, हिन जो तन जेको हुयो भॻवान वटि हुयो, लेकिन मन हिन जो गणिका में लॻल हो। इन करे तन खां बि सूक्ष्म मन आहे, मन जी हाज़िरी वधीक थींदी आहे, इन करे हिनखे नरक था वठी वञूं। तॾहिं उहो रोअणु लॻो त मुंहिंजो भाई, इन जो कोई उपाय ॿुधायो। चई तूं जेको सत्संग कयो अथई मन सां, इन जो अगरि थोरो बि कुझु मिंट बि इन खे लाभ ॾींदे त इन जी हिते ई सदगति थी वेंदी। चई महाराज मिंट छा, मां अधु थो ॼां पियो,
तुरंत मुंहिंजे भाउ जो उद्धार कयो। तॾहिं उनजे सत्संग जे प्रभाव सां उनजे भाउ जो बि उद्धार थियो, ॿई वैकुंठ विया। चओ हरे राम। हरे राम। ये सच्ची कथा अथव ऐं शास्त्रनि जी कथा अथव। नाला ॿिन्ही भाउरनि जा लिखियल आहिनि, मां भुलिजी वियो आहियां। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। त ॾिसो, हिक जो तन लॻल हो, हिक जो मन लॻल हो, कंहिंजी वॾी हाज़िरी थी वई। हाणे ॾिसो, हिकिड़ो त जेको मन सां हुयो पर उहो तन सां त न हुयो न। हा, यानी उन खां बि दुर्लभ आहिनि जंहिंजो तन ऐं मन ॿई लॻल हुजनि। चओ हरे राम। हरे राम। उहे बि दुर्लभ आहिनि जंहिंजो तन ऐं मन ॿई लॻल हुजनि। कमाल आहे। ॿई जंहिंजा जुड़ियल हुजनि उहे प्रकृतिअ खे हिलाए छॾींदा आहिनि। उन्हनि जे अचण सां भॻवान जा क़ाइदा कानून बदिलजी वेंदा आहिनि। जंहिंजो तन मन ॿई भॻवान जे बंदगीअ सां जुड़ी आहे, उन जो ख़्यालु त भॻवान रखंदा आहिनि, पंहिंजा वचन टाले छॾींदा आहिनि। उन भक्त जा पहिरियों निभाईंदा आहिनि जेको तन मन सां ॿिन्ही सां बंदगी कंदो आहे। चओ हरे कृष्ण। हरे कृष्ण। ऐं भक्ति भजन करे अभिमान न करे, दिखाओ न करे, पाखंड न करे, भक्ति करे संसार जी शइ न चाहे, केवल भगवान जो प्रेम चाहे। सच में अहिड़ा महात्मा ॾाढा दुर्लभ आहिनि, ॾाढा दुर्लभ आहिनि। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। गोपाल दामोदर। दीन दयाल दुख भंजन पूरन कृपाल। अहिड़नि भक्तनि जो संग बि महापुरुषनि जो उन खे मिलंदो आहे जेको भॻवान खे पाइण जे लाइ लालायत हूंदो आहे। संसार जा हज़ार कम बिगड़ी वञनि, जंहिंखे फ़र्क़ु न पए। मान अपमान सां वधीक जेको झुंझलाए न, दुखी न थिए, गदगद रहे, भॻवान जो प्रसाद सम्झी स्वीकार करे, जेको अपराध गुनाह थी वञे, पंहिंजो नंढो सो बि उनखे अपराध कंडे वांगुरु चुभंदो रहंदो आहे, बार बार क्षमा घुरंदो आहे। ॿी जा वॾा अपराध बि उनखे सूक्ष्म नज़र ईंदा आहिनि, नंढा नज़र ईंदा आहिनि। अहिड़ा संत महात्मा जिन जा 39 लक्षण भगवद गीता में पाण श्री कृष्ण भगवान ॿुधाया आहिनि। स्थित प्रज्ञ, प्रज्ञ यानी बुद्धि, जंहिंजी बुद्धि बिल्कुलु भगवान सां जुड़ियल आहे, उनजो नालो स्थित प्रज्ञा, सतगुरु ब्रह्म ज्ञानी भागवत चयो आहे। संस्कृत में भगवान कृष्ण उनखे स्थित प्रज्ञ चयो आहे। त पढ़ी त ॾिसो कहिड़ा कहिड़ा लक्षण भगवान ॿुधाया। उहे सभु लक्षण उन संतनि में हूंदा आहिनि, छो जो हाणे उनखे संसार सां मतिलब ई न रहियो। उनजो मुख्य उद्देश्य भगवान जो भजन थी वियो। चओ हरे कृष्ण। हे हरि। त जेके भगवान जी भक्ति कंदा आहिनि, निर्मल जंहिंजो मन आहे, भगवान खे नित्य प्रार्थना कंदा आहिनि। असां चवंदा आहियूं न भगवान दर्शन जो, भक्ति जो, ईअं चऊं भगवान कंहिं संत महापुरुष जो संग जो, सचे संतनि जो असांखे दर्शन लाभ जो, सत्संग जो, भक्ति जो। परीक्षित महाराज खे 7 ॾींहंनि जो शाप लॻो, सुखदेव भगवान आया। तॾहिं परीक्षित महाराज सभिनी तो कि हे भगवान, 7 ॾींहं पोइ मुंहिंजी मृत्यु आहे, लेकिन तव्हां जहिड़े महापुरुषनि जी जंहिंखे यादि अची वञे, स्मरण अची वञे, आहा, त उनजो बि भलो थी वेंदो आहे। केवल यादि सां वरी जंहिंखे तव्हांजो दर्शन थी वञे, स्पर्श मिली वञे, त उन जे कल्याण में कोई देर न लॻंदी आहे। इन करे मूंखे विश्वास अची वियो कि अगरि तव्हां अची आओ त मोक्ष बि अची वेंदो, तव्हां अची आओ त भगवान बि अची वेंदा। ऐं उन जॻह ते सुखदेव महाराज खे संत रूप में न चयो अथऊं, उते व्यास जी लिखनि था तत्रात भवत भगवान व्यास पुत्रो। उते भगवान व्यास जा पुत्र सुखदेव भगवान ही प्रकट थिया। सुखदेव भगवान, ईअं न चए अथऊं कि संत प्रकट थियो, महात्मा प्रकट थियो, उते सुखदेव जी आया, न, सुखदेव बि नालो न खयूं, व्यास पुत्रो, भगवान व्यास जी जा पुत्र भगवान प्रकट थिया। अहिड़ी महिमा आहे।
त असां उन्हनि जो संग वठूं, भॻवान खे नित्य प्रार्थना कयूं त दातार असांखे बि संतनि जो संग जो। भगत जना के मन तन रंग, बिरला को पावे संग। कंहिं विरले खे अहिड़नि संतनि जो संग मिलंदो आहे। चओ